शाम जे रंगन में रंगियल एहसासी पोपट थर जे खूबसूरतन भिटन ते भटकी भटकी एक याद के लफ्ज़न जी माला में पवण खां पहिरीं हथ में जलियल कलम सां कुछ लफ्ज़न जा चित्र चुमियन जी प्रेमी पतर ते लिखण खां अॻु लुड़कन जे ॻोठ में दर्द जूं गलियूं ऐं उन में हिकु इंसानी वजूद खे गंदे ॾिसां थो। सोचां थो दर्द ई दर्द हूंदा आहिनि। हिन खत में दर्द तोखे महसूस थिए त पक सम्झी वञिजा ही खत हिकु वांगनाई शाम जे उदासी पलनि में लिखियल आहे। ऐं हा, आउं लिखण खां पहिरीं हिकु इंसानी वजूद खे दर्द जी अणखुट रस्ते ते मुसाफ़िरी कंदे ॾिसां थो। उहो शख़्स जेको सॼो ॾींहुं शहर जे रौलाक गलियुनि में उदास रुलंदे रुलंदे शाम वेल कुलनि ते घड़ोटड़ी में पंहिंजी सूरनि जो सामान खणी अचे थो ऐं हुन जा मासूम ॿारड़ा घटी में पंहिंजे पीउ जे अचण जे इंतज़ार में अखियूं माटी वेहनि था। हू जॾहिं घर जे अङण वेझो अचे थो, पतकड़नि ॿारनि जे प्यासी चेहरनि ते बुख जा केतिरा ई मंज़र ॾिसे थो, तंहिं वक़्तु घणे खां घणो उदास थी अची घर जे अङण ते शुकारो भरी लेटी पवे थो ऐं उन्हनि सूरनि जे हलोटड़ी मां निरा ॿारड़ा ऐं ज़ाल हिसो पती करे राति जे रण में रूह खे रोलींदे उञायल हरणे जी दर्द जी सहरा में भटकनि ऐं तड़पनि था। पूनम राति जो चंड उबदे वॾी चाह सां चिमके थो, सतारा बि तड़फुड़ कंदे हेठि धरती जे ॻरी वेंदड़ इंसानी ज़िंदगी ते सोची सूगवार में ॿुॾनि था। राति राणी पंहिंजे सफ़र में हलिकड़ियूं विखूं खणंदे शर्मंदी थिए थी। ॿारनि जे हलिकड़ियुनि सुॾकनि में पखी बि छिरक खाई जागनि था। ॻोठ जे भर मां गुज़रंदड़ हिकु मुसाफ़िर खे उन्हनि रड़नि जो अहसासु थिए थो ऐं हू अख मां ॿ लुड़क लाड़ी वरी बि वाट ॾे वञे थो। उन्हनि सभिनी भातियुनि खां रुसी वियल निंड घर अङण ते हू जमालो गाए थी। उन्हनि जी अखियुनि मां किरल लुड़क हिकु रंगियन भरियनि विहाणे ते किरण खां पहिरीं चोली जे चतनि में फासी वञनि था। राति पंहिंजो रस्तो वठंदे हलंदे वञे थी। घर जी माठाकरी कचनि भितियुनि मां इंसानियत जे मरण जो आवाज़ घर में दाख़िल थिए थो। ॻोठ में सुतल सभई इंसान ॼण मौत जी निंड में मौजूं करे रहिया आहिनि। ज़िंदगी जा सभई रस्ता रुञनि जी रण में रुली रोज़ राड़ो कंदा रहनि था। केॾो न अलमियो आहे, हिकु नंढड़ी नगरी में 5 इंसान उदास बुख वगे मरनि था ऐं पासे में अॾियल महिलात शर्मदा थी कचनि भितियुनि ॾांहुं नेण खणी निहारनि था। एसि ताईं गली मां इंसानियत जिनाज़ो उन्हनि कचनि भितियुनि जी अङण अॻियां गुज़रे थो। ॿार सभु हुल ॾिसी वेझो वञनि था। उते इंसानियत अधु मुअल ॾिसण में अचे थी ऐं हा, उते एहसास जी घड़ियाल में सेल मुसलसिल ख़तमु थी वञनि।